नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ काठड़ी जे ॻोठ मुख़्तियार जरवार जे रवासिन रमेश कुमार नेणोमल भील सिंधड़ी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु मीरपुर ख़ासि मेन रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि जे टक्कर में असांजो ॾाॾो दयाराम भील दिमाग़ में धक लॻण करे शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मीरपुर ख़ासि दाख़िल करायो वियो, जितां तबियत ख़राब हुजण करे उनखे हैदराबाद जे लाल बत्ती अस्पताल में दिमाग़ जे वार्ड में दाख़िल कयो वियो, जिथे खेसि ऑपरेशन दौरान अस्पताल अमले तरफ़ां असांजे ॾाॾे जे कननि में पयल सोनियूं वालियूं लाहे गुम करे छॾियूं आहिनि ऐं पुछा करण ते असां मथां ॾमरजी पिया आहिनि। अस्पताल अमले तरफ़ां मरीज़नि जो सामान लाहे फॿायो वञे थो। असांजो ॾाढो तमामु ग़रीब नाबीन शख़्स आहे। अस्पताल अमले पारां अस्पताल में ईंदड़ मरीज़नि सां अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ असां एहतजाज कंदे वज़ीर आला सिंध वज़ीर सिहत खां मुतालबो करियूं था त अस्पताल में वेठल अहिड़नि लुटेरनि ख़िलाफ़ क़ानूनी सख़्त कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।